कसाई जी न्याणी आ मथो उघाड़ो आ सहाबा बच्चो पे अजन हुजूर फरमायो हे मुझी चादर खण न न्याणी जो मथो ढकिया या रसूल अल्लाह काफरन जी न्याणी आ मथो ता ढकरायो बुध जा गोसन जो गो जवारा है हुजूर फरमायो न्याणी न्याणी आ काफर जी उजे चाहे मुसलमान जी जोर से असा जो नबी काफरन जे न्याणन के रवा पाराए असा पंहिंजन जू गंजू लाए चलियो 8 दिसंबर सका पत जो ॾियारो हलो सभई रोड ते नाच कयो कुछ हाने मां घोट की आवाज कण एकड़े हमरा मुके बाह का वतो गेड़ू कपड़ा अजीब शक्ल वडा वार मुखे चेसी न मां शियो आया न मां सुन्नी आया न मां देवबंदी आया न मां बरेलवी आया न मां अहल हदीस आया न मां हिंदू आया न मां मुसलमान आया मुझे पतो केड़ी भला है सब नट डरा दई को पानो ही न तो लगे तो आई छा जैसे मां सूफी आया इनन के वरी शैतान पट्टी अलग पड़ी हां सूफिन जो नारो केड़ो ना सूफिन जो नारो न मस्जिद हां न मंदिर हां मैं हर सूरत दे अंदर मस्जिद इमाम हसन हुसैन मस्जिद में आया ॾिठो त हिकिड़ो पोड़ो आहे वधू ग़लत तो करे चवंदा तूं चिड़ी पवंदो त पोड़नि में कावड़ फीड थियल आहे ऐं रनुनि में रोवण फीड थियल आहे ज़ाल मुड़ुस खे डोर ते चाढ़ींदी आहे ॿिनि तरीक़नि सां या त हणंदसि तानो तोखूं त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो आहे तुंहिंजे घर त निभागा छिकल खट ईअं जो चई त ढुकी में कपाए नवाब जामा हिंदोरो वठी ॿिए ॾींहुं सुलेमानी चांहि पापनि सां वेठो खाए झल त ब लॻो रन जे पोयां वरी जेको रिश्ते जे लाइ ईंदो न वरी अबाए रिश्ते जे लाइ ॿ ॾींहं छॾियो मां भला घर सलाह का घर ज़रदारी वेठो आहे सभु मामला रननि जे हवाले तूं मुड़ुसु आहे तूं रिश्तो तई कर हुजूर फरमाए जॾहिं मामला रनुनि जे हवाले थियनि न पोइ सुठो थो त ज़मीन जे पुठीअ ते न रह पोइ मरण भलो हुजूर तो फरमाए ॿियो ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी आहे रोई रोवण त रनुनि खे कंप्यूटर ते बसि ओचितो मूं तुंहिंजे घर कॾहिं सुख अची जो राम भट वढाई त मुड़ुस खे जनवरी में पघार न पियो मिले ॿई हथ बथियूं बीठो आहे जहिड़ो हाजी काफे थिया खुदा जो कसम अंदाज़ो त जैसे मां सूफी आ मुझे पतो जो मकसद केड़ो है जे मुझो मतलब ना है वांद वजूद के किए न त्या नमाज मां वांदो ही कोने मां नमाज किए पढ़ा मुझो ही जट न कुरान समझे न दी इन सा धक कर जट मुझो पुट घणा दी जे 5 मुझो 5 ही तुंजा कोन जे मुंजान मुझो तुंजा कोन जे मुंजान मुझो तुंजा कोन जे मुंजान जे किए मोला मुझो तो के नमाज जी वांद काई कोने 5 छोरा तो किथा गया मना यो इजी लोड बेहंदा जो आया नमाज न पढ़े दे तुझे पीजी बाचाई इमाम हसन हुसैन मस्जिद में आया जो तो पढ़ो वधू गलत तो करे चवंदा तू चिड़ी पवंदो पाण में सलाह कयो जे तू चव वधू मां सही तो क्या मां चवां वधू मां सही तो क्या फैसलो दा करायूं पोड़े समझाण जो तरीको ॾिस इमाम हसन हुसैन जो भाई जना आया चाचा विड़ाऊं फैसलो कर चाचे के मां चवा तो वधू मां सही अदा चे तो वधू मां सही तुझे अच्छी दाढ़ी आ 4 ॾींहं वडो आ असां दा वधू कयो चे कयो वधू शुरू कयो इमाम हसन हुसैन वधू शुरू कयो ये बच्चा पे वजू कन जिनके मोहम्मद पाण सिखाई नबी सही हजरत अली सही घर पांजे बच्चन के दीन सिखारींदा ऐं असां जा सिखारींदा ए मामा पियो अचे बुझो त ॾेस पोइ छोरा सुधरंदा मामा है इमाम हसन हुसैन वदू शुरू किया पर मुआ का किथा का सबे गालायो वजू किथा शुरू किया मुआ का कुरान में ये लिखा है इदा कुंतुम मिन सलात फक्सलू वजूहकुम वजू कयो त पहिरियों मुंह धो ये सारा गासलेटी मोमनरी पहिरियों पेर धो मुझे मान बिठ जादे मुझे ता जो जेड़ो आए असा हाथ बदी पड़ो ता हाथ छोड़े पड़ो असा जा कपड़ा अच्छा ता जो कलर ही पांजो असा जो वदू मोहगा ता जो पेरन का मुझे हाने एकड़ो जिद पूरो कयो असा मानी वात सादा गाऊ ता को बियो गसो वठो
मुखे हिकिड़े चयोसीं पोइ ॿियो गसु कहिड़ो आहे भला मुंहिंजो मुंहुं मिसकाल हईं पाण ॻोल्ह है दीन चाहतो असांखे समझा इमाम सोने हसन जा मेहमान आया इमाम हसन जा मेहमान आया नौकर भाॼीअ जो डूंगो खणी आयो डूंगो ठिकर जो हथ मां किरी पियो है इमाम हसन घूरे निहारियो त नौकर बि क़ुरान जो हाफ़िज़ आहे ज़ोर सां मुबारक मुबारक जे लाइक़ ने नौजवान मेहनत करे कोशिश करे लाउड घुरायूं आलिम घुरायूं देगियूं लाथूं न त नौजवान त अॼु क्रिकेट में काबू आहिनि पर हे नौजवान मुबारक इहे नौजवान क़यामत जे ॾींहुं हसन हुसैन जे झंडे हेठां जन्नत ॾे रवान इमाम हसन जो गुलाम अटकी पियो पेर अटके पियो किरी पियो डूंगो भॼी पियो भाॼीअ जो इमाम हसन घूरे निहारियो त नौकर बि क़ुरान जो हाफ़िज़ हो नौकर असांखे त निमाज़ जी नियत नथी अचे हाणे हिकिड़े छोरे जो मूं निकाह पढ़ियो मुंहिंजो माई मिली जेॾी सारी बरकातूं नफ़िल पढ़ियो चई मुला मूंखे नियत ई नथी अचे मां बकरियूं चारींदो आहियां मुंहिंजो इहा नियत ॿुधा जे नियत खे निमाज़ जी नफ़िल वॾा कनि नियत पढ़ण जी हुई कान मजबूर कयो हिन रन अल्लाहु अकबर हे मुस्लमान आहे जंहिंखे निमाज़ जी नियत चवे सभु लुकोसन में जलसो आहे आलम मूंखे सॼी ख़बर कहिड़ी ख़बर आहे हाणे सईदाबाद मुंहिंजो जलसो थियो हिकिड़े पोड़े खे मुंहिंजो चाचा कलमो ॿुधायो चए ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद पाक रसूल मुंहिंजो चाचा पाक लफ़्ज़ कोन्हे चइबो नबी पाक कोन्हे काॾे मोह मरियम जो काॾे टंडो लया सम्झाए हाय ॿुधो जे नौजवान आयो त हलो मदरसे जे पोड़ा थी वियो त हलो राई विंड जेके खुलियल सेठ हो न हलो हज़रत उमर से मदीने में ॾिठो हिकिड़ो पोड़ो उठ ताण दो हज़रत उमर जो किथां आयो आहे चई शाम मुल्क मां छो आयो आहे मदीने अतहियात सिखण ये पोड़ा कम जा असांजा पोड़ा त नास ॾियण नास ॾेई नासूं जहिड़ो मोटरसाइकिल जो सालंसर हुजे हराम जो ये दीन सिखे हज़रत उमर जो किथां आयो आहे चई शाम मुल्क मां छो आयो आहे अतहियात सिखण आयो आहियां घणा महीना लॻे 3 महीना लॻा मानी खाधी अथई वणनि जा पन खाधा हज़रत उमर जे अखियुनि मां ॻोढ़ा बही विया ओ कोसन जो ॻोठ में जलसे ते अचण वारा सोणी उमर फरमायो जे अतहियात लाइ एॾी मंज़िल कई थी त पोइ अल्लाह तो ते जन्नत वाजिब करे छॾी आहे ज़ोर सां ॻाल्हाइण जहिड़ो नाम राति बि कल ॾींहं जो 4 जलसा रात 3 जलसा बदियुनि जे इलाइक़े में अॼु ॾींहं जो हिकिड़ो जलसो हाई साम्हूं सां गॾो मां में को लक्षण न हो ॻाल्हाइण जो पर हाजी अब्दुल करीम चांहि अहिड़ी प्यारी जो निड़ीअ खे बि इस्त्री थी वई हाणे तव्हांजे बुख जो फिकर आहे न त 5 बजे ताईं मुलो बीठो है दीन सुगो हज़रत सोने हसन जा मेहमान आया त नौकर घूरे नियारे नौकर तो चए मामा कुरान तो जेवल कादी भी नल गैस अल्लाह वारा उहे जे कावड़ खाइन जे मुंह खाई छड़ी शरीयत ई आहे ऐं असां ज्यादा चऊं ओ हिक हणे त तूं बहणे ये त बरोज को कानून शरीयत जादी जे शरीयत जे सिलमन कथा को ट्रोड़े तूं जोड़ ऐं असां के पाकिस्तान में केली बोली प्यासे कारण हम ईंट का जवाब पत्थर से देंगे हलड़े हल दोदा सदाई मोचड़ा खायो जो इंडिया ईट का जवाब पत्थर से देंगे फुकू है जनरिया सरे नसा रती मारो सत्य नसी ओ झणकन तू झको थी पांद गिची गलपा पाण वनी परचाए मता रुठो ही रह जी नई हाय मां न तो चवा मिठाई तो चे अंदाजो त कर लतीफ तो चे पढ़ाणो आ पर खेल जान माल रब जे नाले कुर्बान कमल खां वठी बैठा हो अल्लाह मगरिब खां पोइ हिकिड़े बुजुर्ग बयान कयो वरी ईशा खां पोइ कलाक धणी चाचल जहिड़ो पाणीअ ते पियो जनरेटर हले मुल्लन का पूछो ता त 3 दफा मानी फाटी है हिनन का पूछो जेको दो अचे जड़ा ई टोजो मुसलमान छडियो पचा अल्लाह पर हे घड़ियों कम जूं
हे घड़ियों हे जेके वेठा आयो न घड़ियों ये कम जूं था नबी नबी संजन नमाज पढ़ाए निकता हिकड़ी पोड़ी रास्ते में मिली हुजूर फरमायो उम्र घणी दई जो उम्र 10 साल पाण फरमा पुट घणा दी जे हिकड़ो हुजूर फरमा भला बकरियों घणियों दई जे 10 साहबी उठी बिडो पोड़ी मदीने जी कूड़ वेठी ठोके सो बता सा जैसे उम्र थद 90 साल इन पोड़ी जो बकरियों न सी आऊं सुनाना तो पुट थद 4 हुजूर फरमा पोड़ी हमरा तो के सुनाने दो जैसे यो भी सचो पर कूड़ी मां भी ना है जे बो उम्र तुझे 90 साल तो 10 बुधाई छो जे 10 ने जे करे जो 10 साल ध्यान न तो मोहम्मद ते कलमो पढ़ियो 10 साल उम्र हुआ बदिया जे मोहम्मद जे कदमन में गुजरे भला पुत्र वाकई 4 पर 3 काफर ने एकड़े तो मोहम्मद जो कलमो पढ़ियो मुझे कम जो हुआ जो मोहम्मद जो नौकर दे जे माल वाकई 80 बकरियों पो 10 बुधाई जे 10 ने जे करे जो 10 मो रब जे नाले ते खैरात अंदाजो तो कर लतीफ तो चे जिन दिनो तेने जातो हुजूर से मक्के में हिजरत करे मदीने आया मुसलमान के पानी जी तकलीफ आ हुजूर जुम्मे जी ने ऐलान कियो खल्क बेटिया मदीने पानी फरमायो एकड़ो कुआ जो पानी जो कुआ मिठो पानी आ यहूदी न ताजन केरा यो कुओ खरीद करे अचे मां मोहम्मद जन्नत जी टिकट दिया यो रजा हजरत उस्मान जुम्मो पड़ी घर ही न वियो असा त चवंदा न घरों पुछी अचो कोई या चपरां तो के किथे जी मस्जिद में पैसा देन जे तो यहूदी दर खड़काई यहूदी ने दो खू खपाई ने हां अधो खपाई घणे में 8000 दिरहम घणे तरिए ते रखे हजरत उस्मान ऐलान कयो पानी भरे वणो यहूदी भरे वणो नसारा भरे वणो साबई भरे वणो मजूसी भरे वणो जंहिंखे पानी जी जरूरत आ पानी भरे जो तो पानी काफर जो भी बंद ना है करनो कोसा फकीर पानी काफर जो भी बंद ना है करनो तू तो चवंदो न मां वाटर तो बंद कयास वाटर तुझे पी जा है जंहिंजे बनीअ में 3 शयूं हुजन न उन जी खैरात चालू है घणियूं शयूं सभई ॻाल्हायो घणियूं मां नथो चवां इमाम ग़ज़ाली लिखियो आ मां नथो चवां इमाम ग़ज़ाली लिखियो आ जंहिंजे बनीअ में 3 शयूं हुजन उन जी खैरात चालू आ उनखे देग लाइण जी ज़रूरत कोन्हे जंहिंजे बनीअ में 3 शयूं हुजन घणियूं ॿुधाया लिकाया ॿुधाया जंहिंजे बनीअ में 3 शयूं हुजन खैरात चालू आ केड़ियूं टे ॿुधजा वाटर बनीअ मां हुजेस रस्तो बनीअ मां हुजेस रस्तो ही जदो आऊं तगु कोन बनी तुझे चाचे जी आ तू न सोच पुढ़ा खणा लठ खुदा जो कौम कर खुदा जो कसम सोचो जंहिंजे बनीअ में हुजूर इमाम ग़ज़ाली तो लिखे जंहिंजे बनीअ मां वाटर वञे तो ने के देग लाइण जी ज़रूरत कान्हे ॾाढा छो नथा चओ सुभान अल्लाह जंहिंजे बनीअ मां रस्तो वञे उनखे देग लाइण जी ज़रूरत कान्हे रस्तो को कुरान जो कारी विंदो को हाफ़िज़ विंदो को आलिम विंदो को बुज़ुर्ग विंदो को दीनदार विंदो बनीअ मां विंदे विंदे रस्ते ते हथ खणंदो रब जंहिंजे बनी आ इन जे फसल में बरकत अरे रस्तो नथो बंद करे दुआऊं तो बंद करे न दे तू हल कब्र में जंहिंजे बनीअ में वण जाम हुजन खैरात चालू वण तहां त चवंदा न वण पाणो कढो कणक पैसा मज़ूर न वण पाणो कढ पाणो न कढ इनखे छॾ मदा को मुसाफ़िर शाम में वेही दुआ करे ॾाढा तो चओ सुभाणे मां नथो चवां अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे त हिकिड़े पोड़े वण ते पियो खो वण माण्हुनि पुछो पोड़ा छा थो करे वण थो पोइ कया मेवा खाईंदो ए पोड़ा तूं अॼु मरे अलाए सुभाणे मरे चए त मां न खाईंदुमि त पोयां त खाईंदा नित ॾिस केॾी भली आहे नित केॾी भली आहे सॼो मदार नित ते भले तहज्जुद पढ़ भले नफ़ल पढ़ भले देग जेॾो पटको भले 3 बटण ते ॾाढ़ी
भिटाई तो चे कोड़े पढ़ी किताब तब हरफ मिले एक ये नित हो जाई नेक तो बिस्मिल्लाह बस या तने को तो बेड़ा ही है अंदाजो तो कर कोड़े वण पे पोखियो मानन जो जादो करे जे वडो थींदो मेवा खाइंदो जे तू आज मरे हला छो जे मां न खाइंदम पोया खाइंदा पोड़ो मरी वियो वण वडो थियो मस्जिद मां तालिबन खे मोकल मिली हिकड़े तालिब उन वण जे हेठां वेही कायदो कढी अलहमद खे भेरा ॾिनई अलहमद 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 खे भेरा ॾिनई रब खे अर्श ते रहम आयो अल्लाह चो मलाइको इन बच्चे खे माफ़ कयुम बच्चे जे पीमा खे माफ़ कयुम बच्चे जे उस्ताद खे माफ़ कयुम जंहिं पोड़े इहो वण पोखियो हो न उन पोड़े जे कब्र खे जन्नत जो बाग कर है क्या नेकी कर जो रब के अर्श ते वणे इमाम हसन घूरे निहारियो त नौकर कुरान जो हाफ़िज़ इमाम के जे इमाम चे जी चे कुरान तो जे वलकादी भी नलखेस अला वारा हुए जेके कावड़ खान चे मुंह खाई छडी चे इमाम चे जी चे कुरान तो जे वल आफीना निन्नास अल्लाह वारा हुए जेके मानन के माफ कर चे मुंह तो के माफ कर चे इमाम चे जी चे कुरान अन्या टी गाल तो करे छा तो चे कुरान तो जे वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह चंगाई वारन से मोहब्बत तो करे चे वन्यो मुंह तो के माफ खुदा करना आजाद करे जा असा अगली इलेक्शन में बिड़ाऊं अन्या कोन ता गालायूं फूकिया बैठायूं औ इन जो जनाजे में कोन हलंदो मुकरम तक मोहब्बत के जिसने यूं दरिया बहाए दिल उनका भी जीता जो सर लेने आए खुशी अपने गैरों के गम में भुला दी दिया दर्द जिसने उसे भी दुआ कूफे जा मानू हजरत अली सही वटाया सही मी न तो वसे दुआ करो हजरत अली जो मुखे छडियो इमाम हुसैन के वठी इमाम हुसैन को दिया इमाम हुसैन हथ खणी दुआ कई अन्या दुआ वाला हथ चेहरे ते कोन आया मींह जा सटका रहमतों बरकतों इन जे करे सोने हुसैन करबला में 5 कम किया करबला में कुरान पढ़े करबला में नमाज पढ़े करबला में सब्र के करबला में 9 ॾींहं जो रोज़ो रखे करबला में कंध कपाए पर ज़ालिमन के आॾो झुकाए अज वचन कयो त इंशाल्लाह नमाज पढ़ंदासीं मस्जिद के आबाद कंदासीं अबे अम्मा जो अदब कंदासीं पाड़े वारनि सां सुठा हलंदासीं सच्चा हुसैनी थी किरदार अदा कंदासीं हक़ जे आलमन जे कॾहिं ऐलान कयो त झंडा खणी नारा हणी हीअ पंहिंजी जान मुहम्मद जे इस्लाम ते सोणे हुसैन वांगुरु क़ुर्बान करे नारे तकबीर रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र रब्बिक फिर वरहम अंत खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फिद दुनिया वल आखिरह रब्बिक फिर वरहम अंत खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा ला ऐश इल्ला ऐशुल आखिरह अल्लाहुम्मा अदिम सुबुल सलाम